बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी जेको आहे इरेगुलर वर्ब्स यानी बेकायदा फ़ेलन के बारे में पढ़ंदासूं। एड़ा फ़ेल जेके पंहिंजो पास्ट ऐं पास्ट पार्टिसिपल जेको आहे बेकायदे तरीक़े सां ठाहिनि त एड़नि फ़ेलन के अंग्रेज़ी में इरेगुलर वर्ब्स या स्ट्रॉन्ग वर्ब्स चइबो आहे, जंहिं त उन्हनि खे सिंधी में बेकायदे फ़ेल चइबो आहे। इन खां पहिरीं असीं जेको आहे रेगुलर वर्ब्स के बारे में पढ़ी आया हुआसीं तो जेके जंहिंजे पुठियां जेके प्रेजेंट आया तो उनके पुठियां जेके असां डी ईडी या टी जो इज़ाफ़ो कयूं पिया तो उहे जेको आहे प्रेजेंट मां पास्ट ऐं पास्ट पार्टिसिपल में तब्दील थी पिया वञनि। माना उन्हनि जो हिकिड़ो जंहिंखे चयो तरीक़ो हुयो, इन जे करे असां उन्हनि खे जेको आहे बाक़ाइदे फ़ेल चयोसीं पियो। हाणे जेको असां जेको पढ़ूं था पिया इहे आहिनि बेकायदे फ़ेल। चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं बि असां जो प्रेजेंट मां पास्ट या पास्ट पार्टिसिपल ठहंदासीं त उन्हनि जो को बि जेको आहे उनजो तरीक़ो ना है वो इरेगुलर तरीके से जेको है तो पांजी सेकंड फॉर्म या थर्ड फॉर्म पास्ट या पास्ट पार्टिसिपल ठहन था। इन जे करे असी जेको है उन्हनि के इरेगुलर वर्ब्स या स्ट्रॉन्ग वर्ब्स कोठींदा आहियूं। अचो तो पहले लेक्चर की शुरुआत कयूं। हाणे असां जेको है पहले जेको प्रेजेंट में असां जेको लफ़्ज़ लिखिया आहिनि वर्ब जेका असांजो अराइज, बिगिन, बिलो, कम, चूज, ड्रिंक, ड्राइव, डू, ईट, गो। हाणे ये असांजा जेको आहे त फर्स्ट फॉर्म या प्रेजेंट फॉर्म में जेको आहे असांजा वर्ब आहिनि। हाणे जेकॾहिं असां इन्हनि खे पास्ट में या पास्ट पार्टिसिपल में जेको आहे तब्दील करणु चाहियूं था त इन्हनि जो को बि जेको आहे हिकिड़ो तरीक़ो न आहे। इहे पंहिंजे इरेगुलर वे सां जेको आहे पास्ट ऐं पास्ट पार्टिसिपल जेको आहे पंहिंजो ठाहिनि था। इन जे करे असां इन्हनि खे जेको आहे इरेगुलर वर्ब्स कोठींदा आहियूं। जीअं हाणे असांजो फर्स्ट फॉर्म या प्रेजेंट फॉर्म में असांजो अराइज त इहो पास्ट में असांजो थी वियो अरोज ऐं पास्ट पार्टिसिपल में जेको आहे अराइजिंग थी वियो। हाणे असां ॾिसूं था इन में को बि जेको आहे असांजो क़ाइदो जेको आहे इन में शामिल न आहे। इहे बेक़ाइदे तरीक़े सां माना इरेगुलर वे में जेको आहे इहो पंहिंजो पास्ट ऐं पास्ट पार्टिसिपल चेंज कंदा पिया। इन जे करे असां इन खे जेको आहे इरेगुलर वर्ब्स या स्ट्रॉन्ग वर्ब्स सॼी कोठींदा आहियूं। उन खां बाद में आहे बिगिन। बिगिन जेको आहे असां पास्ट जेको आहे बिगन ऐं जेको आहे पास्ट पार्टिसिपल जेको आहे बिगन जेको आहे आख़िर में जेको आहे असां ख़ासि तौर ते असांजो हिते फर्स्ट फॉर्म में आई एन आहे त असां जेको आहे सेकंड या पास्ट में असां जेको आहे एन ऐं थर्ड में जेको आहे यू एन लिखियो आहे माना बिगिन, बिगेन ऐं बिगन जेको आहे असांजो पास्ट पार्टिसिपल चयो। त हाणे चई सघूं था इन में बि असांजो को जेको आहे माना तरीक़ो या जे क़ाइदो जेको आहे कोन आहे, बेक़ाइदे तरीक़े सां कया आहिनि। इन जे करे असां इन खे इरेगुलर वर्ब्स या बेक़ाइदे फ़ेल चवंदा आहियूं। उन खां बाद में बिल्यू, बिलो, बिल्यू, बिलोंग। हाणे इन में भी कोई जेको आहे असांजो जंहिंखे चइजे कहीं को तरीक़ो या मेथड या जेको आहे को अहिड़ो माना तरीक़ो इस्तेमालु न थियो, बेक़ाइदे तरीक़े सां जेको आहे ठहिया आहिनि। हाणे जेकॾहिं बिलो में एल खां बाद में ओ आहे जिते असां जेको आहे ई बिल्यू ऐं आख़िर में जेको आहे हिते ओ ऐं आख़िर में जेको आहे एन जो इज़ाफ़ो कयो आहे त असां जेको आहे इहो बिलो मां बिल्यू ऐं बिलोन बेक़ाइदे तरीक़े सां ठहियो। उन खां बाद में आहे कम। असांजो जेको आहे प्रेजेंट, केम जेको आहे असांजो पास्ट ऐं वरी जेको आहे पास्ट पार्टिसिपल साॻियो जेको आहे असांजो फर्स्ट फॉर्म वारी ॻाल्हि कम में इस्तेमालु थियो आहे। मां चई सघूं था त इहो बि असां जेको आहे इरेगुलर वे में ठहियो आहे। उन खां बाद में आहे चूज़। चूज़ में ॾिसूं था असांखे सी एच डबल ओ सी अचे थो, जंहिं असांखे पास्ट में ॾिसूं था त सिंगल जेको आहे ओ थी वञे थो। ऐं जेकॾहिं असां हिन खे जेको आहे पास्ट पार्टिसिपल में ॾिसूं था त सिंगल जेको आहे ओ आहे लेकिन बाद में जेको आहे चूज़ खां पोइ में जेको आहे इन जो इज़ाफ़ो थियो आहे यानी चूज़न जेको आहे असांजो पास्ट पार्टिसिपल। माना इहो बि असांजो जेको आहे इरेगुलर वे सां थियो। उन खां बाद में आहे ड्रिंक। फर्स्ट फॉर्म या प्रेजेंट फॉर्म पास्ट में जेको आहे असांजो ड्रिंक थी वियो ऐं पास्ट पार्टिसिपल में जेको आहे ड्रंक थी वियो। उन खां बाद में आहे ड्राइव। असांजो प्रेजेंट में पास्ट में जेको आहे ड्रोव ऐं जेको आहे पास्ट पार्टिसिपल में असां जेको आहे इहो ड्राइविंग। त इहो बि असां जेको आहे इरेगुलर वे में आहे। उन खां बाद में डू मां असांजो जेको आहे डेड ऐं डेड खां बाद में असांजो पास्ट पार्टिसिपल आहे उहो डन आहे। इहो बि असांजो इरेगुलर वे में आहे। उन खां बाद में ईट खां बाद में आहे एट ऐं आख़िर में आहे पास्ट पार्टिसिपल ईटन। ऐं अहिड़े तरीक़े सां असांजो आहे गो खां बाद में वेंट ऐं असांजो जेको आहे पास्ट पार्टिसिपल फॉर्म जेकी आहे असांजी गान आहे। आज लेक्चर में असां दोस्तों ॾिठो त असां जेको आहे फ़ेलन खे जेको आहे बेक़ाइदे तरीक़े सां जेको आहे प्रेजेंट मां पास्ट ऐं पास्ट मां जेको आहे पास्ट पार्टिसिपल में जेको आहे तब्दील थींदे ॾिठो। अहिड़ा फ़ेल जेके बेक़ाइदे तरीक़े सां जेको आहे पंहिंजो पास्ट या पास्ट पार्टिसिपल ठाहिनि त अहिड़नि जेको आहे फ़ेलनि खे असीं
irregular verbs या strong verbs ऐं सिंधी में उन्हनि खे असां बेक़ाइदे फेल चवंदा आहियूं। दोस्तों जेके तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हुजे इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल AWK अकेडमी खे जेको आहे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।